वारे सियासी समाजी मज़हबी धुरिन तरफ़ां इसराइल जी फ़लस्तीन मथां ज़ुल्म ऐं ॿारनि औरतुनि ते बमबारी हमलनि ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी। शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारुनि मां थींदे इसराइल मुर्दाबाद, इसराइल जो फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म नामंज़ूर सख़्त नारेबाज़ी करे अवामी प्रेस क्लब पहुची एहतिजाज रिकॉर्ड करायो। ख़बर मूजिब वारे शहर जे सियासी समाजी मज़हबी धुरिन मोहम्मद सलाह चांडियो, अज़हर अमीरानी, ग़ुलाम मुस्तफ़ा खाहोड़ी, इरफान मन्नान, न्याज़ हैदरी ऐं ॿियनि इसराइल जे ग़ज़ा में बमबारी, नंढड़नि मासूमनि ऐं औरतुनि ते हमला किथां जी इंसानियत आहे? किथे आहिनि दुनिया जा पाण खे इंसाननि जा अलम बरदार सॾाईंदड़? मुल्क हिते छो ख़ामोश आहिनि? छा ही दहशतगर्दी, ज़ुल्म, नाहक केस नाहे जो अस्पतालूं, स्कूलनि में बमनि गोलनि जी बमबारी करे इंसान ज़ात जो क़त्लेआम कयो वञे थो, जेको सरासर ज़ुल्म आहे। हुननि अक़वाम मुतहिदा खां घुर कंदे चयो त फ़लस्तीन मथां थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वठी ज़ुल्म बंदि करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।